मिठी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त मिठी में ॻोठाणे जे धरणे बाद हिरणनि जो शिकार कंदड़ 5 शिकारियुनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। मिठी थाणे ते दाख़िल केस में शिकारी अहमद अली मंगरियो, सलाम बारी, पंजाबी अब्दुल गनी फरार थियण ऐं सलीम ऐं मजीद हसन खे जवाबदार तौर नामज़द कयो वियो आहे। केस में ॻोठाणे ते फायरिंग, हमले ऐं हिरण जे शिकार दौरान हंगामनि जा कलम शामिल कया विया आहिनि। मिठी थाणे ते केस दाख़िल में मौक़ुफ़ इख़्तियार कयो वियो त गुज़िरियल ॾींहुं शिकारियुनि हिरण जो शिकार कयो आहे। मज़म्मत ते जवाबदारनि ॻोठाणे ते फायरिंग ऐं हंगामो कयो आहे। FIR मूजिबि ॻोठाणा 3 शिकारियुनि खे 7 हणनि सूदो सोगो करे वरितो ऐं 2 शिकारी 2 हिरण खणी फरार थी विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।